बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। खैरपुर में मुसाफ़िर वेन ऐं कोच में ख़ौफ़नाक टक्कर, 12 ॼणा अजल जो शिकार, 8 खां वधीक ज़ख़्मी। खैरपुर जे हुसैनाबाद स्टॉप भरिसां टायरा टुटण सबबि वेन ऐं कोच में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 12 खां वधीक मुसाफ़िर मौक़े ते ई चीबाड़जी फौत थी विया ऐं 8 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। इत्तला ते पुलिस ऐं इलाइक़े वासियुनि गाॾियुनि खे कटे लाश ऐं ज़ख़्मी ॿाहिरि कढी ईदी ऐं ख़ानगी गाॾियुनि वसीले खैरपुर अस्पताल मुंतक़िल कया। फौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि में मर्द तोड़े औरतूं शामिल आहिनि। SSP खैरपुर अमीर सऊद मक्सी मूजिब वाक़ियो खैरपुर खां 10 किलोमीटर ॿाहिरि शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी भरिसां पेश आयो। हादसो उमरकोट, मीरपुर ख़ास, टंडो आदम, खिपरो, सांगड़, नवाबशाह ऐं ॿियनि इलाइक़नि खे खैरपुर सां मिलाईंदड़ पुराणे क़ौमी शाहराह ते पेश आयो आहे। अखियुनि ॾिठे शाहिदनि पुलिस खे ॿुधायो आहे त सखर खां सांगड़ वेंदड़ कोच खे धमाके सां टकराईंदे ॾिठो। जैकबाबाद में ट्रैक्टर जो मोटरसाइकिल खे टक्कर, औरत फौत। सिविल लाइन थाणे जी हद शिकारपुर नाके ते ट्रैक्टर जे टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार ॻोठ मोहम्मद अली पाहवर वासण मुस्मात मोरा ज़ाल पहलवान पाहवर फौत थी वई। वाक़े बाद पुलिस औरत जो लाश सिविल अस्पताल पहुचायो, जितां पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले कयो वियो। जैकबाबाद में खजाने ऑफिस जे रिटायर्ड पटेवाले जो ऑफिस सुप्रिंटेंडेंट इरशाद जोणे जो ख़िलाफ़ एहतजाज। रिटायर्ड पटेवाले न्याज़ अहमद टालाणी प्रेस क्लब पहुची सहाफ़ी नालो दाहींदे चयो त ऑफिस सुप्रिंटेंडेंट इरशाद जोणे जो अपग्रेडेशन अलाउंस वारी डिफरेंस बिल कराइण लाइ 60,000 रुपया रिश्वत वरिती ऐं हाणे कमु करण खां इनकार कंदे रक़म वापसि करे छॾी आहे। हुन इल्ज़ाम लॻाईंदे चयो त इरशाद जोणे जो ज़कात जी मद में करप्शन करे थो ऐं ज़कात जा जाली चेक जारी करे आमलनि जे नाले ते रक़म कढाईंदो आहे, जंहिं ख़िलाफ़ जांच कराए कार्रवाई कई वञे ऐं मूं सां इंसाफ़ कयो वञे। कंदकोट में ताज़े ॼावल ॿार जो लाश हथ। गुलशेर मोहल्ला में कचरे जे ढेर ते ताज़े ॼावल ॿार जो लाश ॾिसी इलाइक़े वासियुनि पुलिस खे इत्तला कयो, जंहिं बाद ए सेक्शन पुलिस पहुची ॿार जो लाश खणी गुस्ल ॾियारण बाद दफ़नाए छॾियो। सकरंड में पीरसन ॻोठाणे गुरबत सबबि कारतूसी पिस्तौल सां फायर करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। ॻोठ साहिब खान जलालानी लॻ एतबार लुंड वासी 60 वरनि जे पीरसन हमल लुंड गुरबत सबबि आपघात करे छॾियो। मिलियल ॼाण मूजिब फ़ौती कुझु अरसो अॻु ज़हर खाई आपघात करण जी कोशिश कई हुई, जितां हू बची वियो, पर गुरबत सबबि हुन ॿीहर आपघात करे ज़िंदगी जो ॾीओ उझाए छॾियो। पनवाकिल पुलिस पारां मुख़बिर जी बाज़ियाबी लाइ कच्चे में ऑपरेशन। फायरिंग में DSP ज़ख़्मी। हिकु हफ़्तो अॻु अगवा थियल ॻोठ हुसैन कलवड़ वासियुनि 2 ॼणनि जी बाज़ियाबी लाइ पनवाकिल पुलिस ऑपरेशन करण लाइ कच्चे में पहुती त धाड़ेलनि पुलिस मथां फायरिंग शुरू करे ॾिनी। नतीजे में DSP पनवाकिल सईद अहमद शेख ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे CMH पनवाकिल मुंतक़िल कयो वियो। कनकोट प्रेस क्लब जे अॻूणे सदर पीरबख्श बंगवार जे ॻोठ ते धाड़ेलनि जो हमलो। खैरशाह रोड ते मोहम्मदानी बिरादरी जे हथियारबंदनि सीनियर सहाफ़ी प्रेस क्लब जे अॻूणे सदर पीरबख्श बंगवार जे ॻोठ मथां रॉकेट लॉन्चर समेत जदीद हथियारनि सां फायरिंग शुरू करे ॾिनी। सख़्त फायरिंग सबबि इलाइक़े में ॾहकाव पखिड़िजी वियो ऐं हथियारबंद फायरिंग कंदे फ़रार थी विया। सहाफ़ी पीरबख्श बंगवार मूजिब असांजो कंहिं बि झेड़े सां ताल्लुक़ न आहे, ज़बरदस्ती असांखे झेड़े में जकड़ियो पियो वञे। मोहम्मदानी बिरादरी जे माण्हुनि हमलो कयो, पर अल्लाह पाक जी महर सबबि को बि जानी नुक़सान न थियो। घर जी दीवार के गोली ऐं रॉकेट लॉन्चर जो गोलो लॻो आहे। सिंध हुकूमत खां घुर थो करियां त मूं समेत सॼे ख़ानदान जी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। खैरपुर नाथनशाह लॻ ॻोठ बाजी खान लगारी में धाड़ो। सोना ज़ेवर, रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर। गुज़िरियल राति देर सां अणसुञातल हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते शाहनवाज़ लगारी ऐं एजाज़ लगारी जे घर में घिड़ी घर भातियुनि खे यरगमाल बणाए लखें रुपयनि जा सोना ज़ेवर, लखें रुपया रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फ़रार थी विया। इत्तला ते DSP पीरबख्श चांडियो ऐं SHO अली अकबर चन्ना पुलिस अटाला साण करे वारदात वारे हंधि पहुची तफ़सील मालूम कया ऐं धाड़ेलनि खे गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई। सेवन शरीफ़ जो अणसुञातल चोर शहरियुनि जूं सोलर प्लेटूं चोराए फ़रार थी विया। बूबक स्टेशन वटि अणसुञातल चोर मलिक अकबर ऐं बिलावल गंभीर जी ज़मीन ते लॻल सोलर बोरिंग जूं 6 सोलर प्लेटूं चोरी करे फ़रार थी विया। भाॻियनि बिलावल गंभीर ऐं मलिक अकबर मूजिब चोरी रोज़ जो मामूल बणियल आहे। इन खां अॻु चीफ सेक्रेटरी सिंध सैयद मुमताज़ शाह जूं सोलर प्लेटूं चोरी थियूं हुयूं। पुलिस खे घुर्जे त चोरनि खे सोघो करे चोरी थियल सामान वापसि करायो वञे। सुल्तानकोट ऐं सकरंड में एहसास किफ़ालत सेंटर अमले पारां मुस्तहिक़ औरतुनि खां रक़म कटौती जो सिलसिलो जारी। अमले पारां 500 खां 1000 रुपयनि ताईं कटौती करण खां रोकण ते अमलो पुलिस ऐं सहाफ़ियुनि मथां ॾमरजी पियो। मक़ामी पुलिस एहलकारनि मूजिब अमले खे कटौती करण खां रोकण ते हू वीडियोज़ ठाहे बहतान था मढ़नि त असां उन्हनि खां रिश्वत तलब था करियूं। सहाफ़ियुनि खे कवरेज बि न पिया करण ॾियनि। आला अख़्तियारियूं नोटिस वठी मुस्तहिक़ औरतुनि जी रक़म कटौती जो सिलसिलो बंदि कराइनि। सकरंड लॻ दलील देरो में बि एहसास किफ़ालत प्रोग्राम सेंटर जे अमले पारां मुस्तहिक़ औरतुनि खां रक़म कटौती कई पई वञे। रक़म कटौती ख़िलाफ़ एहतजाज ते अमले पारां माण्हुनि खे धिका ॾियण खां पोइ बदनज़मी पैदा थी वई, जंहिं बाद अमले डिवाइसिस बंदि करे छॾियूं। माण्हुनि जो चवणु हो त नेटवर्क जो बहानो ॼाणाए माण्हुनि खे ख़्वाम ख़्वाह ख़्वार कयो पियो वञे त जीअं मजबूर थी रिश्वत ॾियनि।
सोबतपुर में शहरिन पारां तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत रैली कढी वई। समंदर खान फोसो, हमज़ा खान, हरमैन अली ऐं ॿियनि जी अॻवानी में निकितल रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी शहर जे मुख्य चौक ते पहुती, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त नामूस रिसालत ते असांजो सभु कुझु क़ुर्बान आहे। गुस्ताख़ रसूल कंहिं बि रिआयत जा मुस्तहिक़ न आहिनि। कक्कड़ में खानपुर जोड़े जो जे शहरिन ऐं दुकानदारनि जो मोबाइल जी दुकान तां चोरी ख़िलाफ़ एहतजाज। दुकानदारनि ऐं शहरिन परवेज़ मला, आसिफ सिंधी, नादिर खोसो ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे चयो त हिकु हफ़्तो अॻु खानपुर जोड़े जो मां चौकीदारनि ऐं पुलिस जी मौजूदगी में चोर सिंधू मोबाइल शॉप मां 7 लाख रुपए जी चोरी करे विया। पहिरियों बुखारी सैयदनि में लॻो, जितां पुलिस शक जी बुनियाद ते गिरफ़्तारियूं बि कयूं। SHO खे बि हटायो वियो, पर तंहिं बावजूद पुलिस चोरी वापसि कराइण में मुकमल तौरु नाकाम वई आहे। चोरी वापसि न थी त वधीक सख़्तु एहतजाज कंदासीं। खैरपुर नाथनशाह में बिजली लोड शेडिंग ख़िलाफ़ STP जो एहतजाज। रमज़ानुल मुबारक जे महीने में भी सिटी 2 फीडर ते बिजली लोड शेडिंग सबब सिंध तरक्की पसंद पार्टी पारां तालका सदर जिब्रान चांडियो, मुज़फ़र आराई, सिराज खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि जो चवणु हो त रमज़ानुल मुबारक जे महीने में लोड शेडिंग करे रोज़ेदारनि सां गॾोगॾु कारोबारियुनि खे बि तकलीफ़ पहुचाई पई वञे। हथरादू लोड शेडिंग फौरी तौरु बंदि कई वञे। सुल्तानकोट ऐं भरपासे में गिदरे जो फसल तैयार। मुनासिब अघ न मिलण सबब हारी ऐं आबादगार परेशान। सुल्तानकोट, हमायूं, ज़रख़ैल, चोडियो सदायो, शाहुल सदायो ऐं ॿियनि इलाइक़नि में 4 महीननि जी मेहनत ऐं निगहबानी बाद गिदरे जो फसल तैयार थी चुको आहे। आबादगारनि राजा खान सदायो, ग़ुलाम रसूल बिरोही ऐं ॿियनि चयो आहे त गिदरे जो ॿिज महांगो मिले थो ऐं फी जिरे ते गिदरे जी पोखाई दौरान हज़ारें रुपया ज़रई दवाउनि में लॻनि था, पर मुनासिब अघ न मिलण सबब सख़्तु परेशान आहियूं। 12 दाणनि जी पेटी जो अघु 800 खां 1400 रुपया ऐं 18 दाणनि वारी पेटी जो रेट 600 खां 800 रुपयनि ताईं मिले थो, जंहिंसां ख़र्च बि नथो निकिरे। कंदकोट में करमपुर वासी ॻोठाणनि जो ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ SSP ऑफिस आॾो एहतजाज। ॻोठ वली मोहम्मद मलिक जे रहवासिन फ़कीर अहमद मलिक, खानन मलिक, वज़ीर मलिक ऐं बशीर मलिक जी अॻवानी में ॻोठाणनि ॿारनि बच्चनि समेत SSP ऑफिस अॻियां जवाबदारनि सदाम चूलियाणी, अकबर चूलियाणी, शहज़ादो चूलियाणी ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे दायो त असांजी ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करण जूं कोशिशूं करण सां गॾोगॾु धमकायो पियो वञे। पुलिस पंहिंजे पटे भाई सदाम चूलियाणी खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे रही आहे। SSP नोटिस वठे ऐं असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। घोटकी लॻ औरत ते मुड़ुस ऐं संदसि माइटनि जो मुबैना तशद्दुद। औरत जो हमल ज़ाया। ॻोठ हाकिम शेख जी रहवासिण माई हाजानी शेख पंहिंजी अमड़ सां गॾिजी एहतजाज कंदे चयो आहे त मुंहिंजो मुड़ुसु ऐं संदसि घरभाती मूंखे ग़लति कम लाइ चवंदा हुआ। इनकार करण ते मुड़ुसु जावेद शेख ऐं संदसि घरभातिन मंठार, दिलदार, जलाल शेख ऐं ॿियनि सख़्तु तशद्दुद कयो, जंहिं सबब मुंहिंजो हमल ज़ाया थी वियो आहे। मुतासिर औरत सेशन जज ऐं SSP घोटकी खे अपील कई त मुड़ुसु ऐं संदसि माइटनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सीता रोड में आबपाशी खाते पारां पैचर्ड कैनाल मथां अॾियल गैर क़ानूनी घर ड्राइण वारो सिलसिलो चौथे ॾींहुं बि जारी। मुख़्तियारकार खैरपुर नाथनशाह जी निगरानी में आबपाशी खाते पारां पुलिस जी मदद सां कैनाल ते अॾियल 126 घरनि खे ड्राइण वारो सिलसिलो जारी रखियो वियो। अॼो ड्राइण बाद मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। आबपाशी अमले मूजिबि मिलियल हुकमनि ते अमल कंदे 20 फुटनि ताईं घर ड्राया आहिनि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।